बाबा मैं इंसान आया मूंखे हिन जानवर जे हवाले न कर। बशु इंसान ना है वो जानवर आहे। सुल्तान चवंदो आहे तो गैरत का सिवा इंसान जानवर आहे। बाबा बशु मूंखे विकिणी छॾींदो, इहो जुल्म न कर। मूंखे पशु सां न परणाए, न परणाए। नरो मुंहिंजी धीअ नरो। हाणे हीअ अखियूं तुंहिंजा ॻोड़ा नथियूं ॾिसी सघनि, मूं में अची सघनि आहे जो मां तुंहिंजा सदका ॿुधी सघां, सदका ॿुधी सघां। तुंहिंजा इहे लुड़क भाला बणिजी मुंहिंजे अंदर में घाव था हुजनि, घाव। छा कयां बाबा, दिल त चए थी तरम भाट कयां, रोई रोई सॼो जहान रोआरे छॾियां। आख़िर मूं हिन समाज जो ॾोह कहिड़ो कयो आहे? छा धीअरियूं इंसान न आहिनि? सिंध जी न्याणियूं आख़िर केसीं ताईं जानवरनि जे हवाले हूंदियूं? बाबा हिकिड़ो धक्कड़ी मूंखे मारे जन, मूंखे मौत क़बूल आहे, पर बशु क़बूल न आहे। बाबा बशु क़बूल न आहे। मुंहिंजी धीउ मां छा कयां? मां मजबूर आहियां। तुंहिंजी मां बशुअ सां तुंहिंजो मङणो कयो। मङणो वॾी धाम धूम सां कयईं। सॼे राज खे ख़बर आहे त तूं हुनजी मंग आहीं। बाबा अम्मा ही ज़ुल्म छो कयो? मूं अम्मा जो कहिड़ो ॾोह कयो? तुंहिंजे माउ खे कहिड़ी ख़बर त बशु वॾो थी इंसानियत मां ई निकिरी वेंदो। ही सभु लिखे जा लेखा धीअ। असां सभु बेवस आहियूं, मजबूर आहियूं, लाचार आहियूं। बाबा कुछ कर, न त हिन कमज़ोर कुलनि ते जवान धीअ जो लाश खणणो पवंदो। वस त मां वॾा कंदुसि, पंहिंजे वसां कीन घटाईंदुसि। तुंहिंजे लाश खां अॻु ही मुंहिंजो जनाज़ो खॼंदो, जनाज़ो। इहे न चओ बाबा, इहे न चओ। तुंहिंजे मथां सिंध जूं 100 न्याणियूं कुर्बान। मिलण फिलहाल ही राज़ी रहण ॾे। हिनखे वाखो न आहे करणो। जॾहिं धमाको थींदो न त हुनजो आवाज़ ऐं हुनजे आवाज़ जी गूंज परे परे ताईं ॿुधण में ईंदई। गुर जे तूं हुकुम करी न त इहो कमु तोखे मां करे ॾेई सघां थो। मूंखे ख़बर आहे त तूं पैसनि जे लाइ कुझु बि करे सघीं थो, पर ही कमु मूंखे पाण खे करणो आहे। तुंहिंजी महिरबानी जो तूं पुछा कई त पोइ ठीकु आहे, मां हाणे हलां। चङो, जेॾां पेर तेॾां ख़ैर। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।